सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। फॉरेन फंडिंग केस इमरान ख़ान जे ख़िलाफ़ केस तैयार थी चुको आहे, मुक़दमो दर्ज थी वियो आहे ऐं तहरीक इंसाफ़ जेके हमेशह चवंदी कानून जी बालादस्ती आहे ऐं कानून खे जेके बि आहिनि मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब ते जॾहिं केस हुयो, अदीब फरियाल टालपुर साहिबा ते जॾहिं केस हुयो, उहे जेल में बि विया। उहे जॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं उहे चवंदा त इहा विक्टिमाइज़ेशन आहे, त इमरान ख़ान चवंदो त कानून जे साम्हूं सभु बराबरि आहिनि। त हाणे जॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केस थियो आहे ऐं मुक़दमो दर्ज थियो आहे, त उहो बि पंहिंजो पाण खे कानून जे हवाले ज़रूरु करे। ऐं फॉरेन फंडिंग केस वॾो सीरियस केस आहे, को आम केस कोन्हे। ऐं उन सां गॾु जेकी तहरीक हले पई, उन तहरीक जे अंदरि जेको शुरू ॾींहंनि में तव्हांखे पाण ख़बर आहे त हिकिड़ो मक़बूलियत बि हुई, बयानियो बि हुयो। वक़्तु गुज़रण सां उहो टेम्पो घटि थियो। उनजा रीज़न्स कई थी सघनि था। हिकु त मईशियत जे अंदरि थोरी बहितरी अचणु शुरू थी आहे, ॿी तरफ़ फ्लड आयो, इमरान ख़ान साहिबु हुनखे सीरियस कोन वठो, इन जे करे बि माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो गुस्सो आहे। हिकिड़ी उहा आहे त इमरान ख़ान साहिबु हिन एॾे वॾे क्राइसिस में असां सां कोन गॾु बीठो आहे। ऐं उन खां ऑडियो लीक्स, जेके ऑडियो लीक्स आहिनि वॾियूं अहम आहिनि, जंहिं इमरान ख़ान जी सियासत खे, इमरान ख़ान खे एक्सपोज़ करे छॾियो। साइफ़र हुजे ऐं जेकी हॉर्स ट्रेडिंग हुजे, जेके कंटिन्यू वीडियोज़ अचनि थियूं, जेको साइफ़र ते उनजी गुफ़्तगू आहे, उहा बि तव्हांजे सां मूंखे टेलीलाइन ते जॉइन को आहे सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जा सदर आहिनि, मोहतरम जनाब निसार अहमद खोड़ो साहिब आहिनि। सर, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। साईं मुंहिंजा महिरबानी तव्हांजी। सर, मुख़्तलिफ़ ऑडियो लीक्स बि तव्हांजे साम्हूं आहिनि। इमरान ख़ान इदारनि खे तनक़ीद थो करे और इहो थो चयो त हिकिड़े वज़ीर आज़म जी ईअं ऑडियो लीक्स करे मूंखे ऐं मुंहिंजी पार्टी खे गंदो कयो थो वञे, अवाम में बदनाम कयो वञे थो। छा चवंदो? अदा मां चवंदुसि हरकतूं पाण थो करे त पोइ बदनाम त थींदो न। जेकॾहिं ऑडियो लीक्स पाण कया अथई, कन्वर्सेशन चाहे फ़ोन ते हुजनि या साम्हूं हुजनि, आज़म ख़ान सां जेके पाण डिस्कशन कयूं अथसि उहे पाण कयूं अथई न। वज़ीर आज़म थी करे इन्हनि हरकतुनि में छो पियो पवे? सही। जेकॾहिं हुनजी लीक थी आहे त उहो मां त न कई आहे, न तो कई आहे। सही। लीक थी वई त लीक थी वई। असल जी कहाणी जेका माण्हुनि जे साम्हूं अचे थी, उन माण्हुनि खे उहो ख़बर पए, माण्हुनि खां घबराए छो थो। माण्हुनि खे ख़बर पए त हे साज़िश करे पियो, हे ॼाणी बुझी ड्रामो पियो करे, अमेरिका जी ॻाल्हि पियो कंदो रहे। असल में ॻाल्हि हुई कोन। हिनखे सॼी चिड़ आहे त साईं मुंहिंजे ख़िलाफ़ु अज़म एतमाद छो आयो, तंहिंजे करे मां छो न कंहिं ते इल्ज़ाम हणां। पाण ते इल्ज़ाम त न खणंदो न, मुंहिंजे कोताहिनि जे करे मुंहिंजा माण्हू मूंखे छॾे विया, मुंहिंजा एलाइज़ मूंखे छॾे विया, पाण ते त न खणंदो न इल्ज़ाम। उहो ज़रूरु कंहिं न कंहिं ॿिए ते इल्ज़ाम हणंदो। निसार साहिबु, अॼु ई हिकिड़ो केस थियो आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे, वॾो अहम केस हुयो इहो। तक़रीबन 8 साल केस हलियो आहे। फॉरेन फंडिंग केस में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु मुक़दमो दर्ज थियो आहे। इमरान ख़ान गिरफ़्तार थींदो? इमरान ख़ान जेकी शइ चई आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे, तनक़ीद कई इदारनि ते, सुप्रीम कोर्ट ते, जजिस ते, सभिनी ते, पर इमरान ख़ान खे को रोकण वारो न हो। हिन केस में का गिरफ़्तारी थियण वञे थी? मुंहिंजा बाबा ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सिटिंग प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ GIT जे साम्हूं वञी पेश थींदो त इमरान ख़ान छो न? सही। GIT बि त हुई न उन वक़्तु, प्राइम मिनिस्टर हुयो न। सिटिंग प्राइम मिनिस्टर GIT जे साम्हूं वञी पेश थींदो हुयो त पोइ इमरान ख़ान छो थो घबराए FIA जे साम्हूं पेश थियण खां? ऐं हुन में गिरफ़्तारी थी थिए या नथी थिए, FIR कहिड़े क़िस्म जी आहे, नाहे कहिड़े क़िस्म जी, मूंखे ख़बर नाहे। पर ॻाल्हि आहे त FIA बि जेकॾहिं केस कंदी आहे त कुझु न कुझु इन्वेस्टिगेशन कंदी आहे, इंक्वायरी कंदी आहे, इन्वेस्टिगेशन कंदी आहे, उन खां पोइ वञी केस दाख़िल कंदी आहे न। FIR दाख़िल थी आहे, FIR दाख़िल थी आहे, सम्झो कोर्ट जे हवाले ॻाल्हि थी। कोर्ट हुन ते GIT मुक़ररु करे थी त पोइ इमरान ख़ान खे डपु छा जो आहे? जॾहिं पंहिंजो पाण सिधो आहे, सचो आहे, त पोइ इमरान ख़ान खे डपु न हुजणु खपे। निसार साहिबु, जमहूरियत लाइ, सिस्टम जे लाइ, पार्लियामेंट जे लाइ वॾे में वॾी क़ुर्बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, उनजी क़यादत जी आहे, उन्हनि वर्करनि जी आहे, तव्हां जहिड़े वर्करनि जी आहे, सभु कुझु आहे। हे जेको इमरान ख़ान जॾहिं खां इक़्तिदार में आयो, अॼु ॾींहं ताईं इस्तेहकाम नथो अचे, सियासी इस्तेहकाम न आहे, पार्लियामेंट मज़बूत न आहे, पार्लियामेंट जा फ़ैसिला पार्लियामेंट में थियणु खपनि, अदालतुनि जे मैदान ते थियनि था। मां सम्झां थो त पार्लियामेंट मज़बूत आहे, उनखे मेजॉरिटी आहे, क़ौमी असेंबली में मेजॉरिटी आहे। जेकॾहिं मेजॉरिटी न आहे त इमरान ख़ान देरि ई न कंदो, वापसि अची असेंबलीअ में असांजे ख़िलाफ़ अज़म एतमाद पेश कंदो, जेको जमहूरी अमल आहे। जेकॾहिं अथसि पाण वटि एतिरी मेजॉरिटी, अचे वरी वापसि, अची वापसि अची असांजे ख़िलाफ़ अज़म एतमाद पेश करे, न त हिते पॉलिटिकल इंस्टेबिलिटी कोन्हे। सही।
हिते हुकूमत हले थी पई, हुकूमत हले थी पई, कुझु न कुझु करण जी कोशिशि करे थी पई। जेको गंद थियल आहे उनखे साफ़ करण जे लाइ कोई टाइम बि ज़रूरु लॻंदो आहे, ईअं न आहे त न लॻंदो आहे। ऐं उन में जेके बि मुहरकात हुया उहे असां खां अॻु जा बि हूंदा। इमरान ख़ान छो असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो रहंदो हो साईं? इहो सॼो PMLN जे करे थियो आहे, इहो सॼो पीपल्स पार्टी जे करे थियो आहे। जेकॾहिं असां चऊं था त इमरान ख़ान जे करे इहो सॼो कुझु थियो, जो पाकिस्तान इकनॉमिकली एॾो कमज़ोर थी वियो आहे, त पोइ मां छो न चवां इमरान ख़ान जे ग़लति पासनि जे बारे में छो न ॻाल्हायां? सही। ऐं सिधी सही ॻाल्हि आहे, ऐं मुल्क हले थो पियो, मेजॉरिटी अथसि, कंहिंखे का अहिड़ी अक्सरियत आहे कोन जो हुनखे लाहे सघे। ऐं हिन मुल्क में काई इनस्टेबिलिटी न आहे। हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जेका जलसा करे थी, साॻी ॻाल्हि रिपीट थी करे, साॻी ॻाल्हि रिपीट थी करे, ऐं उन खां पोइ माण्हू ॿुधनि था या नथा ॿुधनि। जेके बि अचनि था माण्हू आया वञनि था, वठी अचनि था, ख़र्च कनि था। ख़र्च जेको आहे सो ममनू आहे फंडिंग मां थो निकिरे। ममनू आहे फंडिंग जेको कई आहे सा इमरान ख़ान कई आहे। इमरान ख़ान जेकॾहिं ममनू आहे फंडिंग में मुलविस आहे त पोइ ज़ाहिर आहे उन ग़लति कमु कयो आहे, ऐं ग़लति कमु करे मुंहिंजे नज़रुनि में हू किरी पियो आहे। हू अमीन ऐं सादिक न आहे हाणे। सही। आख़िरी सवाल सर तव्हां खां कंदासीं त बारिशुनि सां वॾी तबाही आई बलूचिस्तान सिंध जे अंदरि, तमामु घणो 90% फसल कोन्हे। असां पाण बि इन शइ जा शाहिद आहियूं। गवर्नमेंट जेतिरो थी सघियो, सिंध गवर्नमेंट हुजे, इंतिज़ामिया हुजे, तव्हांजी क़यादत हुजे, वज़ीर आज़म साहब हुजे, सभु गॾिजी जेको आहे बलूचिस्तान सिंध हुजे, पंजाब जा कुझु एरिया हुजनि, तमामु वॾी तबाही आहे। माज़ी में 2010 2011 में तव्हांखे ख़बर हूंदी बारिशूं थियूं, राइट बैंक तबाह थी। तव्हां पाण दरिया जे कलंबर ते बीह करे तव्हां उनखे मज़बूत बि करायोसीं। हे वॾी तबाही आहे, उनखां कई गुना। पर जेकी ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जंहिंजो मैंडेट सिंध जे अंदरि न आहे, उहे सीरियस न आहिनि एॾे वॾे क्राइसिस खां। हिन वक़्तु का इलेक्शन नथी थी सघे। पहिरियों त असां माण्हुनि खे रिहेबिलिटेट त कयूं न सर। साईं हिकिड़ो मौक़िफ़ इहो आहे त पाकिस्तान त हिकिड़ो मुल्क आहे न। सही। हाणे हिकिड़े मुल्क जा ॿ हिसा, हिकिड़ो एरिया जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो बलूचिस्तान आहे, ॿियो पाकिस्तान जो ॿियो नंबर वॾो सूबो आबादी जे लिहाज़ खां सिंध आहे। इन ॿिन्ही सूबनि में हालतूं ठीकु न आहिनि। माण्हू हिते पंहिंजे रस्ता था ॻोल्हनि, साईं रस्तो असांखे को मिले त कंहिं रोड ते पिया अचूं। जॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हुजे त पोइ हुन में इलेक्शन जी ॻाल्हि त आहे ई कान। जनरल इलेक्शन त अलाह कदो 1953 में थींदी। हे इलेक्शनियूं थियनि थियूं जेके कंहिं इस्तीफ़ा ॾिनी उनजे करे थियूं। इस्तीफ़ाऊं ॾेई उन खां पोइ 8 9 या 4 5 इलेक्शनियूं थियनि थियूं। पोइ हुन में ज़ाहिर आहे तव्हांखे असांखे अमन अमान जो ख़्यालु करिणो पवंदो आहे। ही सियासत जेका आहे सा इमरान ख़ान हुनखे कॾहिं पीसफुल त रखियो कोन्हे। इमरान ख़ान पीसफुल रखियो न आहे, तंहिंजे करे असांखे बि शुबो आहे असांखे वधीक नफ़री जी इस्तेमालु करण जी ज़रूरत पवंदी, जीअं अमन अमान क़ाइमु रही सघे ऐं इलेक्शनूं अमन अमान सां थी सघनि। जेकॾहिं उहा नफ़री मौजूदु कोन्हे त पोइ कॾहिं कोई थो दरख़्वास्त करे, कॾहिं कोई थो दरख़्वास्त करे। हीअ लोकल बॉडी जी इलेक्शन जेका आहे, शाबश कयो सिंध खे। बलूचिस्तान खां पोइ सिंध सूबो आहे जंहिं इलेक्शनियूं करायूं। इलेक्शनियूं कराइण में जेकॾहिं किरदारु अदा कयो आहे सिंध, त उहो फेज़िस में कयो आहे। 4 डिवीज़न में थी वियूं आहिनि, 2 डिवीज़न में थियणियूं आहिनि। इन्हनि 2 डिवीज़न खे बि फेज़िस करे सघजनि था। सभु कुझु करे सघिजे थो। इलेक्शन कमीशन ईअं त कोन्हे हिकिड़े ॾींहं में सॼे मुल्क में लोकल बॉडी इलेक्शन थियण जो कॾहिं को ऐलान थियो ई कोन्हे, न को अहिड़ो को हुकुम आहे इलेक्शन कमीशन जो। सो असांखे नफ़री जी जेकॾहिं ज़रूरत आहे ऐं नफ़री पैदा नथी थी सघे या कोई रिग्रेट थो करे त साईं नफ़री असां वटि कोन्हे जो असां तव्हांखे ॾेई सघूं, तंहिंजे करे मजबूरी हालतुनि में इहा ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि थियूं। इलेक्शन पोस्टपोन कयो, इलेक्शन न कयो, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं थियनि थियूं। बड़ी मेहरबानी मोहतरम जनाब निसार अहमद खोड़ो साहब, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर सूबे सिंध जा पीपल्स पार्टी जा सदर आहिनि। ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ था अचूं।